नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राह इस्लाम में तमाम दोस्तन खे खुशामदीद। प्यारा दोस्तों, अॼु तरबियत जे हवाले सां हज़रत सय्यदुना मौलाए कायनात सय्यदुना हैदर कर्रार रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जो बहितरीन फ़रमान मुबारक अवां दोस्तन जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि त ॿियनि जी तरबियत कीअं कजे ऐं तरबियत करण वारो कीअं उन जी जेका आहे सो तरबियत जो अंदाज़ कहिड़ो हुजे ऐं उहो कहिड़े तरीक़े सां ॿियनि जी तरबियत करे। त प्यारा दोस्तों, तरबियत जे हवाले सां हज़रत सय्यदुना हैदर कर्रार अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जो हिकु बहितरीन फ़रमान मुबारक आहे त ॿियनि जी तरबियत कीअं कजे ऐं तरबियत करण वारो कहिड़े अंदाज़ में तरबियत करे जो यकदमि अॻे माण्हू ते उन जी तरबियत असरु करे ऐं उहो माण्हू उन जे तमामु अल्फाज़नि खे अपनाए ऐं उन ते अमल करे ऐं बहितरीन तरबियत ॿिए जी कीअं कजे सो उन जे मुतालिक़ तमामु बहितरीन फ़रमान मुबारक आहे। मां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कयां सो हज़रत सय्यदुना अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमाइनि था, जेको शख़्स माण्हुनि जो रहनुमा बणिजे उन जे मथां लाज़मी ऐं ज़रूरी आहे त हू ॿियनि खे इल्मु सेखारण खां पहिरीं पंहिंजो पाण खे सेखारे ताजो ज़बान खां पहिरीं किरदार सां माण्हुनि जी तरबियत थिए। त प्यारा दोस्तों, तरबियत ॿिए जी करणु यकीनन हिकु बहितरीन कमु बि आहे, लेकिन हुन सां गॾो गॾु ॾुखियो कमु बि आहे। असां जॾहिं ॿियनि जी तरबियत कंदासीं त ॾिसूं त असां कहिड़े तरीक़े सां ॿिए जी तरबियत कई आहे ऐं वाक़ई तौरु असां उन जी सही माना में तरबियत करे सघिया आहियूं या न। उन जे लाइ मौलाए कायनात हज़रत सय्यदुना हैदर कर्रार रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जो हीउ फ़रमान मुबारक आहे त तरबियत करण वारो पंहिंजो पाण खे सेखारे, पंहिंजी तरबियत करे ऐं पंहिंजे किरदार सां माण्हुनि जी तरबियत करे त यकीनन इहा जेका तरबियत आहे सो बहितरीन असरअंदाज़ साबित थींदी। त यकीनन किरदारु जेको आहे सो माण्हू जो बहितरीनु हूंदो तॾहिं अॻे माण्हू ते उन जो असरु थींदो ऐं उहो उन जी तरबियत करे सघंदो। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे पंहिंजे नेक ॿारनि जे नक्श क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मुख़्तसिर मालूमात जेका मूं दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।